नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत जो पोरियतन लाइ इनकलाबी कदम। रिपोर्ट अख्तर अली जानियो मुताबिक चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे ख़ुसूसी हिदायतुनि ते सिंध हुकूमत प्राइवेट इदारनि में कम कंदड़ ऐं ॿियनि तबके जे पोरियतनि खे मेडिकल ऐं ॿियूं सहूलतूं ॾियण लाइ सिंध जे पोरिये वारे खाते ऐं नादरा में बेनज़ीर मज़दूर सेहत कार्ड जे मुआहदे वारी तक़रीब कराची में थी गुज़री, जंहिंमें मिनिस्टर लेबर सिंध सईद गनी साहब, सेक्रेटरी लेबर कमिश्नर सीसी, लेबर खाते जे स्टैंडिंग ऐं गवर्निंग बॉडी जे मेंबरनि समेत पीपल्स लेबर ब्यूरो सिंध जे सदर मोहतरम हबीबुद्दीन जुनैदी साहब, सीनियर नायब सदर लाल बख्श कलोड़ो साहब ऐं मज़दूर फेडरेशन अॻवाननि जी शिरकत हिन मुआहदे मुताबिक़ हाणे कहिड़े बि तबके जे मज़दूर पाण खे इलाज ऐं ॿियूं सहूलतुनि लाइ नादरा ज़रिए सिंध सोशल सिक्योरिटी में रजिस्टर्ड कराए सघंदो। वाज़े रहे त सिंध हुकूमत खां अलावा ॿी कंहिं बि सूबाई हुकूमत आम मज़दूरनि लाइ अहिड़ो इनकलाबी क़दम या कानून साज़ी नाहे कई। मज़दूरनि जी सहूलतूं ॾियण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सभ खां अॻियां ऐं नुमाया नज़र अचे।